जयपुर जी पीराणी हवेलीअ में मुबैना जिनसी ज़्यादती बैदि बेरहमानो तशद्दुद करे क़त्ल कयल खानवाण वेझो ॻोठ अली मोहम्मद फरड़ो जी रहवासिन निंगरी फातिमा फरड़ो खे अञा ताईं इंसाफ़ मिलंदे नज़र न पियो अचे ऐं संदसि ग़रीब ऐं मिसकीन वारस बाअसर जवाबदारनि जी धमकियुनि सबबि सख़्तु परेशान आहिनि। हिक तरफ़ केस जे मुख्य जवाबदार हिना शाह गिरफ़्तार न आहे थी सघी त ॿिए तरफ़ संदसि वाठनि हिननि ग़रीब ॻोठाणनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। निंगरी जी अंबड़ पंहिंजे धीउ ते थियल ज़ुल्म बाबति ॿुधाए थी त मुंहिंजे फातिमा सां अहिड़ो ज़ुल्म थी आयो आहे, फातिमा सां वॾो ज़ुल्म हो। मुंहिंजे फातिमा खे इंसाफ़ खपे। असां ग़रीब आहियूं, मूंसां पंहिंजी सिंध पंहिंजो पाकिस्तान आहे, मूंसां मदद कंदो, मां हुन सां गॾु आहियां, मां हुननि खे कॾहिं बि न छॾींदसि। मां पंहिंजे फातिमा जो इंसाफ़ घुरां थी। हिकिड़ी शइ मूंखे ॿुधायो, मीडिया ते रिपोर्ट थियो आहे, सभिनी खे ख़बर पई आहे जॾहिं फातिमा जो लाश तव्हां ताईं पहुतो त तव्हांखे ख़बर हुई त हुनखे क़त्ल कयो वियो आहे, उनजी हालत कीअं हुई? फातिमा जी हालत ख़राबु हुई। फातिमा सां वॾो ज़ुल्म थियल हो। असां पाण खोली आहे, पंहिंजे मर्दनि खे ॾेखारी आहे, पोइ सभु रोअनि पिया, पर असां पीर तरफ़ो ॼण पाण छोकिरी दफ़नाए आयासीं। असांजे हुआ धक लॻल नंढी फातिमा उन्हनि वटि हुई, केतिरो टाइम हुन उते कमु पियो कयो? 9 महीना। 9 महीना? हा। तव्हांखे पघार ॾींदा? पघार 3000 ॾींदा, अञा उते रहियल अथसि। अच्छा। हा। पोइ तव्हां मिलणु थींदो वेंदा हुया उते? 3 चकर खनि मिलणु ॾिनो हुन। 9 महीननि में 3 दफ़ा? 3-4 एतिरो। अच्छा, फातिमा तॾहिं तव्हांखे ॿुधायो त मूं ते तशद्दुद थिए थो या कुझु? इहा कामिरा लॻल आहिनि, उन जे करे मूंखे न ॿुधायो हुई। उहा ड्रुजे पई त मथां आवाज़ ॿुधे करे उन जे करे मूंखे न ॿुधाए सघी। फातिमा नंढड़ी, उहा एतिरो न पई सम्झे त मां सां ही ॻाल्हियूं कयां, पर हुन कामिरा खां बि ड्रुजे पई। अच्छा, पीरनि जो तव्हां सां रवैयो कीअं हूंदो जॾहिं तव्हां सां मिलणु वेंदा हुआ? पीर फयाज़ छा बसि चवंदो न मिलो। हा, उहो न पियो मिलण ॾे। फयाज़ छा पंहिंजे धीउ वटि रखियो तव्हांजी धीउ खे? हा हा, उन वटि रखीसि, हिना साईं वटि। हिन ॻोठ जूं ॿियूं केतिरियूं छोकिरियूं उते हुयूं? ॿियूं 3-4 हुयूं, उहे फयाज़ छा वटि हुयूं। हा। तुंहिंजो छा मुतालबो आहे, छाकाणि त हीउ जेको प्रेशर आहे ॾिसूं था पिया, धमकियुनि जी ॻाल्हियूं था कयो, हिते तव्हां महफ़ूज़ आहियो या तव्हां मुतालबो कंदो त सरकार तव्हांखे महफ़ूज़ जाइ ते रखे? असांखे हिते बि जे रखी ॾे अहिड़ा सिक्योरिटी त सही आहे, जे न त पोइ किथे सुठी जाइ ते हुजे। ड्रुज हुननि में आहे, 2 पार्टियूं आहिनि, 2 पार्टियुनि सां ॼणो टकरिया आहियूं, असां ग़रीब आहियूं, असांखे इहा बि मदद खपे। पर फातिमा जो इंसाफ़ मूंखे खपे। इहा शइ ॿुधूं था पिया त पीर हाणे तव्हांखे पैसनि जी ऑफर था कनि, अहिड़ो को मामिलो थियो आहे छा? पैसा तव्हांखे चवनि था केसि तव्हां थुकणो पैसा ॾियूं? केस तव्हां पैसा दुनिया ॾींदा, पर हीअ फातिमा जी माउ आहे, हीअ त कॾहिं बि न खणंदी। मां हिन खे असद खे मां फांसीअ ते ॾिसणु चाहियां थी, इहे फांसीअ चढ़िया वञनि, मुंहिंजो इहो मुतालबो आहे। फातिमा खे इंसाफ़ खपे। निंगरीअ मथां एतिरो त तशद्दुद थियल हो जो संदसि जिस्म जो को बि हिसो महफ़ूज़ न हो। निंगरीअ खे गुस्ल ॾींदड़ संदसि नानी ॿुधाए थी त अच्छा, मां जॾहिं लाश हिते आयो फातिमा जो त तव्हां ज़ाहिरा गुस्ल ॾियारियो, औरतुनि सभिनि पोइ ॾिठो कोन त हुन ते तशद्दुद थियल आहे, छा थियल आहे? उहो असां न सम्झी सघियासीं, बाक़ी असांजे नियाणीअ जो पेट वॾिड़ो हुओ ऐं हे ॿाहूं भॻियलु हुयूं, उहे नज़र अचनि पियूं। हा, उहे वेचारी जी भॻिली, हथु इहे सुगल, इहे खॿी ॿाह, वरी हे कंध ते हुनजो कंधु बि भॻल हो। हा, कंधु बि भॻल हो। हा, उहो न पियो हीअं पियो थिए, भॻल हो। वरी हितां हीअं चंबो हो लॻल, 5 चीचूं बीठियूं हुयूं, ऐं वरी हीअ बि ठूठियूं, हे हॾियूं हुन जूं लिकतिलियूं हुयूं। हा। त पोइ तव्हां दाह न कई, पोइ ईअं दफ़नाए छॾियव? दफ़नाईसीं, पोइ बसि वरी पोइ पुलिस बि अचे पहुती आहिनि, पोइ दफ़नाए छॾी। पोइ वरी हे पोइ हुन खां जो ॾिनई सूबत आहे त ॾिठनि त हाणे हीअ असांजी हीअ थी वियो आहे, जा हीअं कयो आहे, पोइ उन्हनि वरी उथिया असांजा ग़रीब। हा, असां को एतिरी पीरनि खे दुनिया न हुई जो असां हिन ते केस करे सघूं। हा,
बसि पोइ हाणे इंसाफ़ु खपे फातिमा जो। हा तव्हांजी ॾोहिटी नंढड़ी तव्हां नंढी करे पाली, उन खां पोइ वॾी थी ज़ाहिर आहे तव्हांजे घर में रही हिते, इन हालत में कंडीशन में तव्हां ॾिठी त तव्हांजी छा कैफ़ियत हुई, मतिलबु कहिड़ी हालत हुई? असांजी हिते न को बीमारी थी हुनखे, न को कई, हुन को तड़फंदी हुनखे, हुन चयो त बीमार आहे, बीमार असांजी न हुई। असांजी 9 ई महीना हुन मारूं कुटूं खाधियूं, कोसा पाणी पिया पीआरनि कनि। त असांखे मां वई हुअसि त मूंखे ॾे साईं मुंहिंजे नियाणीअ खे मोकल न ॾिनई, त न पियो ॾिए मोकल। हा पर हुन लिबास अहिड़े मुमाने जो अहिड़ो सफ़ा लिबास किनियूं, रिलियूं 2 पुराणियूं किनियूं, हा सही संभू असांजी सींगारे माणिया त असां न बि करे सघूंसि। हा हाणे भला तव्हांखे धमकियूं मिलनि थियूं, को प्रेशर छा आहे? पोइ ज़रूरु उहो वॾा माण्हू आहिनि, ज़रूरु मिलंदियूं। पोइ असां कोन था हुन धमकियुनि खां ॾियूं, भली उहा नियाणी मरी आहे, भली असांखे बि मारे वञनि त मारे वञनि, काॾे वेंदासीं, असां ग़रीब आहियूं। तशदुद बदतरीन थियल हो नियाणीअ ते, जी नियाणी खे मारियो बेदर्दीअ सां? बेदर्दीअ सां, पर इहा हिन मारींदी हुअसि असुल। हा 9 ई महीना हुन बसि कासिनी काटे वई। हा इहा ख़बर तव्हांखे अॻे न पई? ॾाहिण जी ख़बर हुई, ॾाहिण जी ख़बर हुई, फईव पीर न छॾी असांजी नियाणी। तव्हांखे अॻे ख़बर हुई त मार खाई? हा मार खाईंदी हुई, हा पर ॾिए न पियो, मां वञेसि पई न पियो ॾिए। हिना शाह कुतनि वांगुरु खाधो ॾींदी हुई, वहीं वरी असांखे कुतनि जीअं विड़ाए कपिड़ा फाड़ाए छॾींदी हुई। पाण में न वणंदड़ ते तशदुद बि कंदी हुई, गरम पाणी पीअण ते मजबूर कयो वेंदो हो। फातिमा ते तमामु घणो तशदुद कयो वेंदो हो। हवेलीअ में कैमराऊं लॻल हुजण सबबि बाथरूम में तशदुद कयो वेंदो हो। पीराणे हवेली तां भॼी आयल निंगरी तानिया फड़ो ॿुधाए थी त मां अॻु में इलाही माना रहीअ में, हिन दफ़े मां वई हुअमि त मां मेनू रही हुअमि, मूंखे फया साईं खणी वियो, मां मेनू रही हुअमि, मूंखे चयईं त धीरा मुंहिंजे ॾे वञु, मां सिधो हुनजे धीरे वई हुअमि। पोइ हुते मूंखे ओमल ई कमु वरितुनि, मूंखे चयनि त तूं ज़ोर ॾे, मां ओमल ई ज़ोर ॾिना। वरी उथंदे वरी मूंखे चयां, वरी मां चयोमांसि मूंखे पाणीअ जी उन लॻी आहे, चई वञी टैंकीअ तां गरम पाणी पीआं, मां गरम पाणी पीतो। पोइ मूंखे गरम पाणीअ मूंखे मां बीमार थी पियमि, पोइ वरी मां दांह कई, मूंखे छा थो थिए, मूंखे वरी बाथरूम में वठी मूंखे अहिड़ो लेटाए लेटाए मूंखे मारी, मूंखे बीबीअ मूंखे हिते धको हयईं हिते, हा मूंखे निशान लॻल हो, मूंखे हिते धको हयईं, मूंखे काए में हयईं। पोइ मां रड़ियूं कयां, रियूं पई कयां, मूंखे रियूं बि न पई कंदी अचे, रियूं कंदी मां रांदो सफ़ा मारे छॾींदी मां। पोइ वरी रुअण खां मां रियूं, पोइ मां बसि थी वियमि। वरी मां चयोमांसि बुख लॻी आहे, चई मानी असां वटि न आहे। पोइ वरी पोइ माना कुतनि वारी मानी माना वरी ॾिननि 6 बजे, माना कुतनि खे जेके मानी न ॾिना आहिनि 6 बजे, पोइ उहा ॾिननि। पोइ बुख ते वरी उहा खाधीसीं, सो बि रुखी ओभर सोभर रुखी खाधीसीं। पोइ असां चयोसीं त पाणीअ जी उन लॻी आहे, वरी चवनि त टैंकीअ ते गरम ते वञु, असां गरम पाणी पी पी पोइ असां बीमार थी पियासीं, दाऊं पिया कयूं त दवाऊं घणी ॾींदा तोखे पघार? महिनू 4000 ॾिना, हिन दफ़े महीने हिन दफ़े महिनू पघार उहा कोन ॾिननि। असां माना हिनखे ॾिठोसीं तड़पे पई फातिमा। तव्हांखे तो ॾिठो तुंहिंजे साम्हूं तशदुद थी तो? हा मुंहिंजे हुनजे, हा मुंहिंजे आॾो साम्हूं मारींदासीं। वरी पोइ बाथरूम में लेटाए लेटाए मारियो हुअसि, वीचारी तड़पे पई बाथरूम में, सॼी वीचारीअ खे बाथरूम में मारींदे फरिया आयसि, काए में आयसि धक, वीचारीअ खे ॿाह में धक जा निशान आहिनि। छो मारियो हुनखे? उनखे बसि चवंदासीं असांजे ॿारनि सां सही करि, कमु सही कर, कमु थोरो वीचारीअ खां ग़लति थींदो, ग़लति थींदो आहे, उनखे ग़लति कम उनखे मारींदा हुआ, ग़लति कमु चवंदा थोरो बि न कर, थोरी मिटीअ तां बि मारींदा हुआसीं वीचारीअ ते, एॾो माना तड़पे पई वीचारीअ खे त बि मारनि पिया, एॾो बाथरूम में मारींदा। जिते कैमरा न आहिनि उनजे माना उनजा ॾो कैमरा जा ॾो न मारींदा, माना साम्हूं बाथरूम में मारींदा इलाही। मुंहिंजा बि वार पटीनो, हिनजो पुटु कैमरा जा ॾो साम्हूं मुंहिंजा वार थो पटे, बुझा थो मूंखे ॾियनि, चांद मूंखां मां परे पई कान, मूंखे चवनि त परे न कर हथ हिन जा, न त सफ़ा मारे छॾींदासीं, बाथरूम में खून कंदासीं। पोइ मां चिप थी वियमि। पोइ अच्छा उन राति तूं उते हुई जंहिं राति हिन किथे तशदुद कयो हुन फातिमा ते? हा माना मारींदा हुआसीं, मां तड़पंदे ॾिठी, बाक़ी पोइ मां हुन माना तड़पी, मां तड़पंदे ॾिठी, पोइ मरी वई, पोइ मां न ॾिठी मरंदे, माना कोन फातिमा फोत थी वई, तूं उन खां पोइ आई वापसि हिते? अॻे आई? माना फातिमा मरण खां मां अॻे आई हुयमि, फातिमा न जहिड़ी हुई हुते, उन ॾींहुं हुई जहिड़े ॾींहुं मां भॻियमि। तूं भॼी आई? हा उन ॾींहुं हुई।
अच्छा तव्हांखे पाण में बि माराईंदा हुआ छा कंदा हुआ? हिक ॿिए खे विड़ाईंदा जे न विड़ंदा हुआसीं त पोइ असांजे तशेश कंदी मां वरी विड़ाईंदी बीबी पाण विड़ाईंदी साम्हूं चवंदी विड़ो माना लटा चवंदी फाड़ियो हिक ॿिए जा असां पोइ लटा असांखे फाड़ाईंदी असां चवंदासीं कोन असां फाड़ींदासीं विड़ंदासीं चवंदी विड़ो 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 कुतनि वारी वेड़ कराईंदा असांखां अच्छा हिन में बि तव्हां करे हा हिन बीबी कराईंदी हथ खां अच्छा पोइ तूं हिकिड़ो ॾींहुं अॻे भॼी आई त हिते अची ॿुधायो हुई घर वारनि खे त हीअं त फातिमा जो तशदुद थींदो मां शहर में ॿुधायो असांजो पंहिंजी हुआ माण्हू हुआ मायूं हुयूं हुते रहंदियूं फयास साईं जे घर ऐं उन्हनि खे मां ॿुधायो त फातिमा भला उहो तव्हां दावा कोन कंदा फयाज़ शाह सां या कंहिंसां या त उहा उनजी इजाज़त माना उहा चवंदी मुंहिंजे पीउ खे न ॿुधायो न त मां मारे छॾींदी मां मुंहिंजे पीउ खे का बि ॻाल्हि न कयो अच्छा हुनजी ससु ईंदी का बि ईंदी पोइ मारींदी असांखे बाथरूम में मारे पोइ असां उनजे माना रोअण जाॾो हूंदासीं हुनजी ससु जाॾो चवंदी मुंहिंजी ससु जाॾो किन मुंहुं न करे वियो माना पासे ते करे पियो पोइ जा कमरे मां कढी छॾींदी जा पासे ते बीहारींदी न न न असांजी माउनि खे मुंहिंजी माउ खे पाइप हणाया ऐं धक हणाया ॿिए छोकिरे खां मुंहिंजे माउ खे मारायो ऐं आई हिन दफ़े अॻे दफ़े आई उन में माना पाइप पई हणेसि सॼा त मां मारे छॾींदमि तुंहिंजी माउ खे बि न अचे हेॾे 3000 पघार एवज़ 18 कलाक कमु वरितो वेंदो हो असां सां जानवरनि जीअं सलूक कयो वेंदो हो गुरबत सबबु मजबूर थी पीरनि वटि वियासीं जिन ज़ुल्म जी इंतिहा करे छॾी हुई पीरनि जी हवेलीअ तां निकिरी आयल नारी उजाला ॿुधाए थी त ते पोचियूं ॿुआरा छंड फूक ज़ोर वग़ैरह हर कमु वठंदा बाथरूम धोइण लटा इस्त्री करण पोचो ॿुआ सॼो कमु वठंदा सॼो कमु कंदा जी अच्छा केॾी महिल खां कमु शुरू कंदा हुआ केतिरो टाइम तव्हां कमु कंदा हुआ 4 कलाक 8 कलाक या सॼो ॾींहुं राति केतिरो सॼो ॾींहुं जॾहिं पहिरियां 2-3 ॾींहं हुअमि त थोरो छॾींदा जॾहिं छॾी रहियमि त पोइ राति ॾींहुं कमु वठंदा 24 कलाक कमु वठंदा पोइ चवंदा पोइ वञी सुम्हो वञी बस 4 कलाक सुम्हंदा हुआ बसि अच्छा पोइ हर बार कमु कराईंदा या ज़ोर वग़ैरह ॼराईंदा 3-3 कलाक 4-4 कलाक उहे ज़ोर बोर ॼराईंदा पीर पाण बि ॼराईंदो बीबी बि ॼराईंदी हा सच तशदुद बि कंदा हुआ हा इहो हिना बीबी कंदी बाथरूम वठी जा ॿार कमरे में बि वठी जंहिं महिल दिलि चवंदी हुअसि पोइ माराईंदा जा पाण मारींदा घुटा बि ॾींदा वाइपरनि सां बाथरूम में कुटींदा पोइ वरी 4 कलाक रत हलियो उहे कमु बि रत बि वेह पियो कमु कराइनि पिया जॾहिं बेश हेॾे पासे ते पोइ 4 रत कयो रत वियो पोइ बेश थी में त वरी मुंहिंजे डॉक्टर खे घुराइनि पोइ थैली वग़ैरह चढ़ाई कोपांडर आयो पाण उहे टाका बि हया हा अच्छा पोइ माइटनि सां मिलण ॾींदा हुआ तव्हांखे न कॾहिं बि न मां मुंहिंजी ईंदी कैमरा मां ॾिसंदी चवंदी गाड़ी वग़ैरह ॾियसि पोइ मां मोटाए छॾींदी हुअसि तूं छो मोटाईंदी आहीं उहो बीबी पाण चवंदी त मोटाएसि अच्छा हा खाइण पीअण लाइ छा ॾींदा हुआ अठे पर इहे मानी ॾींदा ढगड़ी जा पाणी बसि पाणी बि टांकियो ॾींदा कोसो अच्छा कोसो पाणी पीआरींदा हा टांकियो कोसो थींदो न पोइ चवंदो इहो ई पी अच्छा अच्छा ही फातिमा जिते कमु कंदी तूं बि हुन सां गॾु कमु कंदी न मां मोटी आई हुयमि साल अॻे मोटी आई हा अच्छा फातिमा जी मौजूदगी में तो कमु कोन कयो न कॾहिं बि न मोटी आई हुयमि अच्छा तूं मोटी छो आई आहीं मूंखे इलाही मारियो न पोइ वरी राति ते मारे दंग कई वरी सुबुह ते बि लत आई मूंखे अलाए छा पियो थिए चई न तुंहिंजो निंड मां उथां त तुंहिंजो मज़ो कराईंदमि पोइ मां निंड पिया त मां 10 बजे सामान पंहिंजो खईं पोइ भॼी आई हुयमि दिमाग़ सफ़ा करट थियो चांपे जा ब्रेच पाणी ॾींदमि जा गाॾी हेठां पाण ॾींदमि मूंखे ख़बर न हुई त मुंहिंजा माइट हिते आहिनि पोइ माइटनि खे मिली उहे रोन पिया ॾाढो पीरनि खे दाऊं ॾिनमि उन्हनि इतबाह न कयो पोइ मां ॻोठु मोटी आयमि पंहिंजी तोखे हुते कंहिं छॾियो ईअं फयास छा हितां तव्हांखे केरु वठी वियो हितां थोरो मसइलो थी पियो न वरी असां वरी वियासीं मजबूरी में त मुर्शिद हुआ न ॿिए ॾाॾे जा पोइ असां पंहिंजो मन सां ठाह कराइनि त असांजा पीउ भाउ छुटी पइनि उन मजबूरी क़त्ल केस में गिरफ़्तार आहे हा छा नालो आहे हुनजो मक़बूल अच्छा उन जे लाइ तूं वई त तव्हां खां सपोर्ट कनि हा मथां ठाह बाह कराइनि असांखे आसिरो ॾींदा त तव्हांजो कराईंदासीं पोइ छॾाए ॾींदासीं असां उन मजबूरीअ में रहिया वियासीं पोइ असांखे न ॻाल्हि बि कोन पिया कनि त तव्हांजो ठाह थींदो बसि हा कंदा पुछंदासीं रोज़ु त असांजो मसइलो छा थींदो चई पक ॾींदनि कराईंदासीं पोइ ईअं कंदे कंदे 2.5 साल गुज़रिया पोइ वरी मां मोटी आयमि निंगरी फातिमा ते जिन्सी ऐं जिस्मानी तशदुद करे क़त्ल करण बैदि वारसनि खे इतलाह ॾिनो वियो गुरबत सबबु ॻोठ जा नौजवान निंगरी जो लाश खणण लाइ जॾहिं पीराणी हवेलीअ पहुता त खेनि कलाकनि जा कलाक इंतज़ारु कराइण बैदि लाश खे हिकु ख़राबु रिलीअ में वेड़े ॾिनो वियो निंगरी जो लाश हवेलीअ मां वसूल कंदड़ नौजवान मोहम्मद हसन फरड़ो ॿुधाए थो त पहिरियां असांजे होॾां माइट असांजे नसीम फड़ो होॾां उन असांजे हिते फ़ोन कई उनजे माइटनि ॾे फातिमा जे माइटनि ॾे त छोकिरी तव्हांजी फोत थी वई आहे हिते पीरनि में तव्हां हिनखे खणाए वञो
ऐं पीरनि पाण फ़ोन कोन कई, असांजे छोकिरे उन फ़ोन कई। हितां पोइ असां 3 ॼणा जेका ॻोठ जा छोकिरा हुआसीं, सनत फड़ो ऐं रसूल बख्श फड़ो ऐं मां, मुंहिंजो नालो मोहम्मद हसन आहे। असां वियासीं उते वियासीं हुनजे फयाज़ शाह जी ओताक ते वियासीं, त उहो केर बि कोन हो उते, पाण अंदरि हवेलीअ ते असां उते ॿाहिरि वेठासीं। पोइ अधु कलाक खां पोइ निकिरी आयो, असांखे ॿुधाईं छोकिरीअ तव्हांजो फौत थी वई आहे। उते पियो ॿुधाए, माना हेॾे फ़ोन ते बि असांखे न ॿुधायूं, उते ॿुधाईं त तव्हांजी छोकिरीअ खे साई हुई। असां डॉक्टर फताह खे ॾेखारियोसीं ऐं ज़मज़म लेबॉरेटरी उहो असांखे ॾिनई, इहे टेस्टियूं ॾिनई, उहे ॾेखारियईं। पर असां पोइ बि हुन ते माना असां यकीन न कयोसीं। असां हुनखे चयोसीं त असांजे वीडियो जे जंहिंमें असांजी छोकिरीअ जी मौत थी आहे, तव्हां चओ था असां वटि CCTV कैमरा लॻल आहे, उहो भला असांखे प्रूफ त ॾियो त असां हुनजी माउ खे त यकीन ॾियारियूं त असांजी छोकिरी हीअं फौत थी वई आहे। त हुन पोइ माना असांखे इहो जंहिं महिल हुनखे विडियो चयोसीं त उहो अंदरि हवेलीअ में वियो हलियो। 2 कलाक असां ॿाहिरि इंतज़ारु कयोसीं, त उहो विडियो जी सेटिंग पिया कनि या कुझु बि कनि पिया, उहो असांखे माना कोन पिया ॿुधाइनि। पोइ माना 2 कलाक खनि थी विया, वरी एम्बुलेंस घुराइनि हुननि। पोइ असांखे एम्बुलेंस में जेको आहे सो लाश चाढ़े ॾिननि। पोइ असां हेॾे ॻोठु खणाए आयासीं ऐं लाश बि असां पाण हवेली मां अंदरां कढियोसीं। जंहिं महिल लाश खयोंसीं त हुनखां खून, हुन नक मां जेको आहे सो हुन रतु निकिरी आयो। असांखे उते ई चऊं पिया त हिन सां तशदुद थियल आहे, वॾो हिन सां ज़ुल्म थियल आहे फातिमा सां। त पोइ असां हिते ॻोठ जे पुॻासीं, त ॻोठ में पोइ हिते रखियोसीं, हिन लाश हिन माइटनि खे अची ॾिनोसीं। निशान हुया तशदुद जा ज़ाहिरी तौर ते? निशान असां उते त कोन चेक कयासीं, बाक़ी हिते जंहिं महिल ॻोठु पुॻासीं, असांजी जेके मायूं हुयूं, छोकिरियूं हुयूं, उन्हनि हुनखे ॾिठो त वॾो तशदुद थियल हो, वॾो ज़ुल्म थियल हो। हा, पोइ उनखां पोइ असां वीडियो जेको छोकिरो फरहान हो, मां उनखे ॾिनो, ॾेखारियोसीं असां। पर माना उहो जो तशदुद ॾिठोसीं त असां एतबार न पिया कयूं, वाक़ई हिन सां ज़ुल्म थियल आहे, जेतिरो उहा तड़पी रही आहे। अच्छा, पोइ दफ़नायो छो तकड़ में? दफ़नायो असांजूं उन्हनि असल में छोकिरियूं हुयूं 3, उन्हनि जे गिरफ़्त में, जेके चवनि पिया त माना इन छोकिरीअ माना दफ़नाईंदव या कंदव पोइ तव्हांखे उहे ॾींदासीं। त इन ड्रिज में हुनजे पीउ माउ बि बयानु न पियो ॾिए त जेसिताईं हुनजी छोकिरियूं अचनि, या असांजे ॻोठ जूं उते घणियूं छोकिरियूं रहियल आहियूं, जेसिताईं उहे मोटनि त असां पोइ कंदासीं कुझु न कुझु। जी। अच्छा, हाणे धमकियूं थी मिलनि, छा थो थिए? हाणे फयाज़ शाह माना जंहिं महिल वीडियो वायरल थी वियो, उनखां पोइ हिन सनत फड़े नंबर ते कॉल कयईं, मूंखे चयईं असांजे पाकनि जा विडिया तव्हां वायरल कया आहिनि, तव्हांखे असां ॾिसंदासीं, हीअं कंदासीं, माना हीअं चए पियो त तव्हां हे केतिरा ॾींहं तव्हां हे मीडिया हूंदी तव्हां सां गॾु, या छा हूंदो तव्हांखे असां इन जो माना धमकियुनि जे हिसाब सां चए पियो। असां चवंदा जंहिं फातिमा सां ज़ुल्म कयो आहे, या जंहिं लिकाइण जी कोशिशि कई आहे, उनखे अरेस्ट कयो वञे ऐं उनखे फांसीअ जी सज़ा ते पुॼाए वञे, उनखे फांसी ॾिनी वञे। हिन शाह आहे या उन तशदुद कयो आहे, उनखे गिरफ़्तार कयो वञे। मासूम निंगरी फातिमा सां थियल बरबरियत ते पूरी सिंध समेत दुनिया जा सुञाण माण्हू सरापा एहतजाज बनियल आहिनि। सिंधी मीडिया खां सवाइ आलमी मीडिया पिणु इन मामले खे बहितरु अंदाज़ में कवर कयो आहे। बरतानवी नशरियाती इदारे जे रिपोर्टर ऐं औरतुनि जे हक़नि बाबति कमु कंदड़ सहाफ़ी रियाज़ सोहेल चवे थो त हिन सां इहो बि ज़ाहिर थिए थो त जेके बंदि कमरनि में बंदि जेके 4 दीवारी जे अंदरि जेके ज़ुल्म ज़्यादतियूं थियनि थियूं, उहे को तब्दील न आहिनि थियूं। त उहे माण्हू जेके समाज में पाण खे ताक़तवर सम्झनि था, हुन ताक़त जो इज़हार हू न सिर्फ़ु पंहिंजे घर जे ॿाहिरि पंहिंजे इलाइक़े में कनि था, बल्कि यानी घर जे अंदरि बि उहो अहिड़ी क़िस्म जूं पंहिंजो इज़हार कनि था, त ताकी पाण खे हिकिड़ो ताक़तवर साबित करे सघनि ऐं माण्हू उन्हनि जे ॾमर खां जेको ख़ौफ़ज़दा हुजनि। हैरत जी ॻाल्हि आहे त हिन ॻोठ में जेकॾहिं 2-2.5 साल अॻु में जेके ॿारड़ियूं ज़ख़्मी हालत में पहुचणु शुरू थियूं, त माण्हुनि जो वरी बि एॾो वेसाह हो त उन्हनि ॿारड़ियुनि जी ॻाल्हि ते एतबार न पिए कयो। न त जीअं ख़बर पए थी त मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेके ॾही तशदुद जो जेको शिकार ॿारड़ियूं ईंदियूं रहियूं, ऐं आख़िर सूरतहाल जॾहिं माण्हुनि सब्र जो इंतज़ाम सब्र पे कयो ऐं एतबार ख़तमु न पिए कयो, ऐं नतीजो इहो निकितो त हिकु ॾींहुं हिते हिकिड़ो जेको तशदुद थियल ऐं रेप थियल लाश मिलियो। त हिन सां ज़ाहिर आहे त माण्हुनि जो अक़ीदो एतिरो माण्हू अक़ीदे में जेको पाण चऊं अंधो थी थो वञे या मुहबत ऐं इज़हार में, त उहो जेको आहे हुन खां लातालुक़ नथो थिए। अक़ीदे खां अलावा हिकिड़ी ॿी जेका ॻाल्हि लॻे थी त माण्हुनि जूं जेके मजबूरियूं आहिनि, जेके सगारियुनि धुरियुनि वटि कमज़ोर आहिनि, कंहिं मुल्की इदारनि वटि, पुलिस वटि, अदलिया वटि, पोइ माण्हू ॿिए वटि रसाई नथा कनि, त पोइ इन्हनि पीरनि ऐं वॾनि सां राब्ता कनि था, ऐं नतीजे में हू उन्हनि खे एक्सप्लॉइट कनि था। त यानी हू उन्हनि वटि वञनि था त उन्हनि जो को फ़ैसिलो थिए, उन्हनि खे को इंसाफ़ मिले, बजाए इंसाफ़ मिलण जे हुतां बि बदिले में उन्हनि खे नाइंसाफ़ी ई मिले थी।
अच्छा छा पिया ॾिसो ही हेॾो वॾो वाक़ियो थियो आहे, उन CCTV फुटेजिस अची विया आहिनि ऐं ही पूरो हिन महिल पंहिंजो समाज ॾिसो था पिया एक्टिव लॻो पियो आहे, त हिननि खे सज़ा जज़ा जो को अमल थींदो या ही ॿियनि वाक़ियनि वांगुरु लेमिटी थी वेंदो? हिन में मुंहिंजो ख़्यालु आहे त पुलिस जेको हिन वक़्तु सुपर एक्टिव थी नज़र अचे, पर किथे न किथे हू जेको आहे कंप्रोमाइज़ सिचुएशन ॾांहुं वञे पई। फ़र्ज़ु कयो FIR में जेको 2 नाला आहिनि, यानी असद शाह ऐं हिना शाह जो, पर फैसिलिटेटर जाम आहिनि। हाणे बार बार जेको हिना शाह जे वालिद जो नालो अचे पियो, डॉक्टर जो नालो अचे पियो, इलाज कंदड़ जो नालो अचे पियो, SHO जो नालो अचे पियो जेको धमकाए वियो, उहे FIR में न आहिनि। ऐं अञा ताईं पुलिस अहिड़ी का ॻाल्हि न पई करे त उन जा नाला FIR में शामिलु कया वेंदा, यानी चालान में शामिलु थींदा या छा। ॿियो तक़रीबन हफ़्तो खां मथे थियण वारो आहे, अञा ताईं पुलिस इहो ज़ाहिर नथी करे त हुन ॾोहारी खां जेका इंफॉर्मेशन वरिती आहे त हुन में इतराफ़ कयो आहे या नाहे कयो। ऐं ॿियो जेको बोर्ड आहे, जेको मेडिकल बोर्ड आहे, हुन खां पोइ जेके विटनेस आहिनि उन्हनि खे कहिड़ा कहिड़ा उन्हनि आइडेंटिफाई कया आहिनि। त बार बार जेके वकील सीनियर वकील आहिनि उहे चवनि पिया त हिकिड़ा चशमदीद गवाह ऐं ॿियो सुल्तानी गवाह जेके पाण जिन ॾिठो ऐं उन जे असर मां निकिरी करे पुलिस लाइ मददगार थियनि, त केस अञा जेको हींअर सदाईं असां ईअं ॾिठो आहे नाज़िम जोखे केस खां वठी करे वॾनि केसनि ताईं वॾो सोशल मीडिया जो ऐं सिविल सोसाइटी जो प्रेशर हूंदो आहे त पुलिस हुन ताईं थी हूंदी आहे। जीअं जीअं जेको आहे प्रेशर घटि थींदो वेंदो आहे, माण्हू एतबार करणु लॻंदो आहे त इदारा पुलिस पंहिंजो कमु सही कंदा, हुतां खां पोइ पुलिस पंहिंजो कमु शुरू कंदी आहे ऐं केस खे डाइवर्ट कंदी आहे। त हिन में पुलिस जो दबाव बि ईंदो आहे माइटनि ते, जेके मौजूदीन उन्हनि इलाइक़े जा उन्हनि जो दबाव वधणु शुरू थी वेंदो आहे, त वरी अची हिकिड़ी कंप्रोमाइज़ सिचुएशन ते अची वेंदा आहिनि ऐं पोइ उहो इंसाफ़ जेको आहे अधूरो रहिजी वेंदो आहे। शहीद फातिमा फड़ो जे क़त्ल खां पोइ पूरी सिंध जा सुजाण माण्हू निंगरीअ जे ॻोठ पहुचण ऐं वारसनि खे यकजहती साथ ॾियण जो यकीन ॾियारीनि था। सिटीज़न एक्शन कमेटी फॉर वुमेन राइट्स जो कोऑर्डिनेटर अब्दुल शकूर अब्बासी ऐं सीनियर सहाफ़ी ज़ुल्फ़कार ख़ासखिली चवे थो त हीअ अॼु फातिमा जो वाक़ियो आहे, माज़ी करीब में अहिड़ा कई वाक़िया थिया आहिनि सिंध में इहे जेके तारीख़ूं भरियूं पियूं आहिनि। त जीअं इन खां पहिरियों पंहिंजो इमरान जोखियो जमल जो वाक़ियो, हीउ वाक़ियो जेके हाई प्रोफाइल सिंध जा वाक़िया आहिनि, पर हीअ बि हिकिड़ो मीडिया सिविल सोसाइटी जेको उन हद ताईं खणनि था, उन खां पोइ जेके ज़िम्मेवार थियनि था उहे पंहिंजो रोल अदा न पिया कनि। जीअं पुलिस जो किरदारु आहे उहो मतिलबु हिकिड़ो अजीबो ग़रीब रोल रहियो आहे थ्रू आउट हिन केस में, इन खां पहिरियों केस में बि। त हीअ जे हिकिड़ो फयाज़ शाह वारा MP MNA लेवल जा माण्हू आहिनि ऐं मुख़्तलिफ़ इदारनि में वॾनि में वेठा आहिनि जेके हिते अॼु बि हीअ थियनि था। जीअं तव्हांखे ख़बर आहे त राणीपुर जो वाक़िया खैरपुर डिस्ट्रिक्ट आहे ऐं खानवाण नौशहर फिरोज़ डिस्ट्रिक्ट आहे, पर उन जे बावजूदि बि हिते वीचारा गुरबतार पंहिंजूं मायूं पंहिंजा ॿार बचा होॾे मोकिलिनि पिया। त हिते न कोई स्टेट जो रोल वाज़े थिए पियो, रियासती इदारा उहे किथे आहिनि, रुगो पुलिस ऐं इहो अचनि पिया। त हीअ जेके माण्हुनि सां वेसाघातियूं थियनि पियूं ऐं जेको हिते माण्हुनि सां ज़ुल्म ॾाढु थिए पियो, त उन जे पुठियां कंहिं न कंहिं सूरत में तव्हांजो सरदारी निज़ाम, भोतारको सिस्टम, पुलिस जी जेकी आहे जेको रोल नेगेटिव, सो इहो जेसीं ताईं हूंदो तेसीं ताईं ज़ुल्म ॾाढो रहंदो। मां सम्झां थो त हिन खे हिकिड़ो अॼु 75 साल थी विया आहिनि, हीअ टाइम फ़ैसिला कुन दौरु आहे, 21 सदी आहे, हिन में बि पीर ऐं मुरीदनि सां हीअ शर कनि त पोइ त तमामु वॾी ॻाल्हि आहे। छा मुतालबो कंदा? असीं चाहियूं भाई हिन जी इन्वेस्टिगेशन थियणु घुरिजे, भली उहे MNA MPA हुजनि, सेनेटर हुजनि, पर हीअ जेको जीअं बिलावल भुट्टो ज़रदारी साहब आहे, अदी फरियाल आहे, उहे ॾिसनि। उन्हनि जो रोल मॉडल त बेनज़ीर भुट्टो आहे, उहा औरत हुई ऐं औरतुनि लाइ हुन जो तमामु वॾो हिकिड़ो पुरियो रहियो आहे। पर फातिमा लाइ पीपल्स पार्टी खे सोचणु घुरिजे, ख़ासि तौर अदी फरियाल या ॿिए जेके बस वारा इदारा आहिनि, ऐं हिन जी न्यूट्रल हिकिड़ी इन्वेस्टिगेशन थियणु घुरिजे त हिन में जेको फयाज़ शाह, असद शाह या हिना शाह आहे, उन्हनि जेको रोल अदा कयो आहे, हुननि खे एतिरो त सख़्तु सज़ा ॾिनी वञे जो ॿियो केरु वरी का फातिमा अहिड़ी न थिए जंहिं तां हेॾो वॾो ॾाढ थिए। हीउ उहो दर्दनाक ऐं ॾुखिड़ंदड़ वाक़ियो आहे जंहिंखे बि पंहिंजी माउ भेण ऐं न्याणी आहे उन ग़ैरतमंद सिंधीअ पाण मल्हायो आहे। असां पहिरें ॾींहुं हिते पहुतासीं त हिते जेको ही ॻोठ वारा उहो ख़ौफ़ में वरितल हुआ ऐं पीर तरफ़ां हिन खे धमकियूं ॾिनियूं वयूं त जेकॾहिं तव्हां फातिमा फड़ो जे तशदुद जी ॻाल्हि कई त तव्हां जूं जेके ॿियूं नियाणियूं आहिनि उहे बि असां मारे छॾींदासीं। ऐं पोइ ॾिठो त असां ॿी मीडिया पहुती, यकीननि सभिनी KTN न्यूज़ हुजे,
ख़ूब मल्हायो। अॼु असां JWC जे प्लेटफॉर्म तां हिननि खे 1 लख रुपया माली सहकार बि कयो आहे, छाकाणि त हीअ ग़रीब ऐं मिसकिननि केस खे परसूं करे सघनि। असीं सम्झूं था त हीअ न्याणी जेको फातिमा फरड़ो जो क़तलु आहे, इहे सिंध जे हर ग़ैरतमंद जो क़तलु आहे, सिंध जो क़तलु आहे। उनजे करे तव्हां ॾिठो त सिंध सॼी उथली पई आहे। सिंध जो हर बाशऊर माण्हू सिर्फ़ु सिंध में एतिरा नथो करे, मुल्की लेवल ऐं इंटरनेशनल लेवल ते हिन न्याणीअ सां जेको इंसाफ़ जे लाइ ग़ैरतमंद माण्हू जेके हिन से आवाज़ बणिया आहिनि, तव्हां हिते आया आहियो। तव्हांजी मीडिया KTN न्यूज़ तमामु घणी बहितरीनु जेको आहे हिन केस खे हाईलाइट कयो आहे। असां हिन जे वारसनि खे यकीन ॾियारियो आहे त हिन वहशी दरंदे सां कंहिं बि क़िस्म जी सौदेबाज़ी न थींदी ऐं आख़िरी खून जे क़तरे ताईं हिन खे फांसीअ जे फंदे ताईं पहुचाइण लाइ जिदोजहद जारी रहंदी। ज़ुल्म जो शिकार बणियल फातिमा फरड़ो जे ॻोठ जा माण्हू पिणु हाणे सुजाॻ थी पिया आहिनि ऐं कंहिं बि सूरत में कंहिं बि धमकीअ में अचण बजाए कातिलनि खे सज़ा ॾियण लाइ पुरज़म आहिनि। नूर मोहम्मद फरड़ो ऐं मोहम्मद कासिम शेख चवे थो त हिते जेका फैमिली रहे थी उन्हनि खे तमामु घणा थ्रेट्स आहिनि, छो त उन्हनि जो इज़हार जेको आहे सो सोशल मीडिया ते, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया ते, प्रिंट मीडिया ते उन्हनि कयो आहे, जिन खे फ़ोनूं बायूं आहिनि। रही ॻाल्हि इहा त हिते जेके इंसाफ़ आहे, असांखे इहो आहे त असांखे कोर्टूं इंसाफ़ ज़रूरु ॾींदियूं। हीअ नंढड़ी फातिमा जो क़तलु आहे, हिकिड़ी मौसूम जो क़तलु आहे, जंहिं ते बेदर्दी सां एतिरो त तशदुद थियो आहे जो डॉक्टर ॾिसी जेको आहे डॉक्टर पाण जेको आहे किरी पियो ऐं बेहोश जहिड़ो कर थी वियो। त इन हवाले सां असां ॾिसूं था त हिन फैमिलीअ खे प्रोटेक्शन जी इंतिहा ज़रूरत आहे। ऐं हीअ जेकॾहिं सोशल मीडिया या इलेक्ट्रॉनिक्स मीडिया तव्हां जहिड़े दोस्तनि जी जेकॾहिं सपोर्ट न हुजे हा त हीअ फातिमा ज़िंदा न रहे हा ऐं दफ़न थी वञे हा। एतिरियूं केतिरियूं फातिमाऊं अॻ में दफ़न थी वियूं आहिनि। त हिन फातिमा खे जेको ज़िंदा करण वारा आहिनि, हीअ सोशल मीडिया सां गॾु इलेक्ट्रॉनिक्स मीडिया, प्रिंट मीडिया वारा आहिनि। तव्हां अची हिते असांजे ॻोठ में जंहिं माहौल खे, जंहिं शइ खे खयो आहे, मुअल रूह खे तव्हां, मुअल जिस्म खे जेको आहे हिकिड़ो तव्हां जला बख़्शी आहे। ऐं असांखे तवक़ो आहे, पूरी उमेदु आहे त हीअ जेके वालदेन आहिनि इहे मरण घड़ीअ ताईं इन ॻाल्हि तां कोन हटंदा। तव्हांजे साम्हूं माई जेंदो जो मिसाल आहे, असांखे तव्हां ज़िंदा साड़े छॾिजो, मारे छॾिजो, इहो असां जेको आहे पंहिंजी लाश ते न कंदासीं। ऐं को बि असां वटि महिरबानी करे न अचे जंहिंखे पंहिंजी न्याणी आहे उहो असां लाइ हिते कंहिं बि इन तवक़ो रखी न अचे त को असां हुन सां मुसलत पसंदी खां कमु वठंदासीं। गुरबत चइजे, तइलीम जी खोट चइजे, जो हिन ॻोठ जूं हेतिरियूं न्याणियूं नंढड़ी उमिरि जूं न्याणियूं पीरनि जे हवेलियुनि में कमु थियूं कनि। साईं, हिते गुरबत तमामु घणी आहे ऐं हिते जेके तबाही ख़ासि तौर जेका बरसातूं आंदी उनजे त शायदि तव्हां आहियो। ऐं गुरबत जे करे ॿियो हिकिड़ी जेका आहे अक़ीदत जेका आहे इंसान जी, उन अक़ीदत में बि इंसानु मार खाई थो वञे कॾहिं कॾहिं। हिननि जी दरगाह राणीपुर सां अक़ीदत ही इन जा वॾा मुरीद हुआ ऐं उहे बुज़ुर्ग हुआ। पर हीउ जेको कमु थियो आहे, हीउ त हिकु दरंदा सिफ़त, वहशी सिफ़त जेका शख़्सियत कयो आहे, त उन ते ई त दुनिया हैरान आहे। ऐं हीअ अक़ीदतूं हिकिड़े तरफ़ रखी करे हीअ जेके पीर साहिब त छा मां थो चवां एॾी इज़त कंदा हुआ, जॾहिं हू साम्हूं ईंदो हो परे खां गाॾी, त हू हुननि जे गाॾीअ खे चुमी ॾींदा हुआ। पर उहे अॼु हिते जेके उहे लानत फतकार जेका वसे पई, उहा दुनिया ॾिसे पई, इहा छा आहे त इहा मज़लूमनि जी आहे ऐं मज़लूमनि सां ज़ुल्म थियल आहे। इंसानियत जेको इलाही माना इंसानियत सोच वाक़ियो आहे। दरगाहुनि में ॾाढी पाक जॻहियुनि ते माना बाज़ारि ते पाक जॻहियूं हुनखे माना एतमाद करे न्याणियूं ॾियनि था वीचारा। ॻोठाण ॾिसो न केॾा ग़रीब आहिनि, गुरबत मासूम ॿाड़ीअ सां रेप इहो इंतिहा जेको आहे इंसान सोच वाक़ियो आहे। असां जेतिरी मज़मत कजे ओतिरी घटि आहे। पर हिन वक़्तु इनशाला सॼी सिंधी आवाम हिन सां गॾु आहे। इनशाला मज़लूम जो आवाज़ु जेको मज़लूम फातिमा जेको आहे न, हिननि जा कोट किराया आहिनि। हिते सदन सालनि खां ज़ुल्म कंदा रहिया आहिनि, पर फातिमा जो जेको नाहक खून आहे हिनखे ख्वार ऐं ज़लील कयो आहे। इनशाला फातिमा खे इंसाफ़ ज़रूरु मिलंदो। फातिमा फरड़ो केस खे कंहिं बि सूरत में लोड़ न ॾींदासीं। हीउ हिकु मिसाली केस साबित कंदासीं। केस जी जांच कंदड़ ASP गंबट नोमान ज़फ़र चवे थो त तफ्तीश बिल्कुल हर एंगल से की जा रही है। बाकी जो कुछ तफ्तीश में आएगा हम कोशिश कर रहे हैं कि उसको बाकायदा तरीके से और उसको लीगल पॉइंट ऑफ व्यू से देखते हुए हम उसको बिल्कुल कंप्लीट करें। चाहे वो मुलजिम है, चाहे वो मुलजिम की फैमिली है, चाहे वो हमारे कंप्लेनेंट हैं, चाहे PWs हैं, DWs हैं, हम हर चीज़ को देख रहे हैं। तो ज़ाहिर सी बात है कि इस तफ्तीश को आप समझ लें कि ट्रांसपेरेंसी है या उसकी इंटेग्रिटी है, तो तब भी मेंटेन होगी कि जब उसको हम जो है वो बाकायदा तरीके से उसको हम साथ साथ हम चलाते जाएं। और काफ़ी ऐसी चीज़ें हैं जो कि ज़ाहिर सी बात है पब्लिक करने से वो हमारे तफ्तीश का अमल भी डिस्टर्ब होगा। ना सिर्फ अमल डिस्टर्ब होगा बल्कि मैं समझता हूँ कि कहीं ना कहीं हम किसी न किसी एक्यूज़ को कहीं उसका फ़ायदा ना हो जाए। तो इसलिए हम कोशिश कर रहे हैं कि तफ्तीश के अमल को जिस तरह कानून हमें कहता है हम उसके मुताबिक उसको लेके चल रहे हैं। तो आप क्या समझते हैं कि आप जो सेंट्रल
जो मेन एक्यूज है FIR के अलावा इस रेप केस का उस तक पहुंच चुके हैं या उसके करीब हैं, क्या परसेंटेज बताएंगे? नहीं, हम इस तरह देखिए कोशिश बिल्कुल जारी है। जैसे आपने देखा कि जब और ये देखें पुलिस की बहुत बड़ी काविश है। आपने देखा कि विदिन 2 डेज़ इसकी खबर कुशाई हुई और पोस्टमार्टम हुआ और उसके लिए बाकायदा कराची से, हैदराबाद से, नवाब शाह से सीनियर डॉक्टर्स का बोर्ड आया। अब ये देखें जो पुलिस के साइड पे जो एफर्ट्स हैं वो बिल्कुल पहले दिन से जारी हैं। बिल्कुल हम इसको सीरियस ले, इसकी संजीदगी हम बिल्कुल पहले दिन से हमारे उसमें है। और बाकी जब उसमें कुछ ज़्यादती का प्रोविजनल रिपोर्ट में सामने आया, जैसे कि हमारे सीनियर अफसरान ने भी अपनी प्रेस ब्रीफिंग में सामने रखी ये सारी डिटेल्स, तो उसके बाद हमने इसको बिल्कुल DNA सैंपल्स भी लिए। अब उनको आगे भेज दिया गया है। अब ज़ाहिर सी बात है कि ये मेडिकल रिपोर्ट्स आने पे ही वाज़े होगा। जब ये सारी रिपोर्ट्स आएंगी उसके बाद ही कोई हतमी तौर पे इसके बारे में कोई बात की जा सके। आखिर क्वेश्चन से कि यहाँ पर कई रिवीज़ हैं जो पहले वहाँ पे उसी हवेली में काम करती रही हैं, उन पर भी टॉर्चर किया गया, साल डेढ़ दो, तो क्या उनका विटनेस के तौर पे लिया जाएगा, क्योंकि अभी तक कोई उनका बयान नहीं हुआ? नहीं, बिल्कुल मैं आपको वाज़ेह करता जाऊँ। यहाँ पे इस अगर खानवाड़ गोट की बात की जाए तो इधर से बिल्कुल हमने और भी जो हमें वहाँ पे हवेली में काम करने वाली कुछ लड़कियाँ थीं, कुछ इस तरह कम उम्र लड़कियाँ थीं या कोई, तो उनको बिल्कुल हमने शामिल तफ्तीश किया है। उनके बयानात भी रिकॉर्ड किए गए हैं और इसके अलावा और भी हम देख रहे हैं उस हवेली में जहाँ जहाँ और भी कुछ जो है इस तरह से लड़कियाँ या बच्चियाँ काम कर रही थी। पहले तो हमने उसको बिल्कुल अपने सीनियर अफसरान के अहकामात के मुताबिक हमने जो है वो हवेली से उनको बिल्कुल जो है बाइज़्ज़त तरीके से उनको बाजियाब करवा लिया है और बाकी उनको बिल्कुल शामिल तफ्तीश भी किया जा रहा है और उनसे बाकायदा तौर पे पूछा जा रहा है, ताकि इस वही मैं आपसे जिस तरह फिर यही अर्ज़ करूँगा कि हम इस तफ्तीश को कोशिश कर रहे हैं कि एक मिसाली तौर पे और एक अच्छे से अच्छे तरीके से मौसर तरीके से लेके चलें, जिसमें कोई एंगल या कोई भी पहलू है उसको मिस न किया जाए। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त शहीद फातिमा फड़ो जे क़त्ल केस में मुलविस समूरनि जवाबदारनि संदन पुठभराई कंदड़नि सां गॾु सहूलतकारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे मामले जी वधीक जांच लाइ जुडिशल कमीशन क़ाइमु करे ज़ुल्म जे शिकार थियल ख़ानदान खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। कैमरामैन फराज़ मेमून सां गॾु काज़ी ज़ुल्फ़कार KTN न्यूज़ नौशहरो फ़िरोज़।